अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बलोचिस्तान जी अवाम जे लाइ उहो कमु करे ॾेखारींदासीं जो दहशतगर्दनि जी केरु बि न ॿुधंदो। चीनी सदर यकीन दहानी कराई। सीपेक जे अॻिए मरहले में बलोचिस्तान खे सभ खां वधीक फ़ाइदो थींदो। वज़ीर आज़म जो नौशकीअ में जवाननि खे ख़िताब। हुकूमत जा नंबर घटाइण ऐं पंहिंजा नंबर वधाइण लाइ अपोज़िशन जूं मुलाक़ातूं। शहबाज़ शरीफ़ सां वफ़ाक़ी हुकूमती इत्तेहादी MQM जे वफ़द जी मुलाक़ात। शहबाज़ शरीफ़ चयो त वक़्तु घणो नाहे, MQM खे फ़ैसिलो करणो पवंदो। उमेद कयूं था त MQM पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम जे हक़ में फ़ैसिलो कंदी। सियासत जे ऐवाननि में अदम एतमाद जी कहिड़ी किचड़ी पची रही आहे। हुकूमत जे इत्तेहादी जमायतुनि काफ़ लीग ऐं MQM जे रहनुमाउनि जी मुलाक़ात। चौधरी परवेज़ इलाहीअ चयो त अञा त बावर्ची खाने में रुगो सामान गॾु थियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे रहनुमा उमर अमीन गडापुर जे नाअहलीअ जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। फ़ैसिले खां पोइ डेरा इस्माइल खान में कारकुननि जो जशन। पाकिस्तान ऐं चीन ॿिन्ही जो वॾो मसाइलो पड़ोसी मुल्क भारत आहे। मुज़ाकरात सां मसाइलनि जो हल यकीनी आहे, पर मोदीअ जे इंतिहा पसंद हुकूमत मसइले कश्मीर हल करण जे बजाए हालात बदतर करे छॾिया आहिनि। उमेद आहे देर सवेर असां उन मसइले खे ॻाल्हि ॿोल सां हल करे वठंदासीं। DSP सिटी सुल्तान चांडियो एयरपोर्ट थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु गरीबाबाद जे इलाइक़े मां खीरे जे दुकान तां हथियारबंदनि दुकान में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते मोहम्मद हनीफ़ खीरियो खां रोक 41,000 फुर करे फरार थी विया हुआ, जंहिंजो टास्क SHO अवेस मंगरियो खे ॾिनो वियो हुयो। CCTV वीडियो मां जवाबदारनि जी सुञाणप करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन में सलमान बिरोई ऐं ज़ाहिद हुसैन कोसो शामिल आहिनि। याम साहब शाहपुर चाकर रोड मलंग मोरीअ जे सिम नाले जी मोरी टुटल ऐं रोड ख़तरनाक हुअण करे हादसा रोज़ थियण ऐं रोड मोड़ खे कटे सिधो न करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि मुबारक पीरज़ादो, शहबाज़ अली बिरोई, माशूक अली शर, सुमर खान मरी, अली बख्श ज़रदारी, अरशद डंगराज पोड़ो बिरोई ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में मलंग मोरीअ जे सिम नाले मथां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हिन ख़तरनाक मोड़ खे कटे सिधो करण जो 2 भेरा ठीको मंज़ूर थियो आहे, पर ठेकेदार बाअसर हुअण करे पैसा हड़प करे पुराणी मोरीअ वारे रोड जी मरम्मत करे गाइब थी वियो। जॾहिं त हिन ख़तरनाक मोड़ जे करे अक्सर करे राति जो कारूं ऐं मोटरसाइकिलूं सिम नाले में किरी पवनि थियूं। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं हिन मोड़ में हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। असां कमिश्नर ऐं डिप्टी कमिश्नर सहित बेनज़ीराबाद खां मुतालबो कयूं था त हिन रोड जे ख़तरनाक मोड़ खे ख़तमु करे सिधो कयो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।